जेके गैरन जी पूजा कन, कबरन जी पूजा कन, वनन जी पूजा कन, सिज जी पूजा कन, दरिया जी पूजा कन, हथरादू बुतन जी पूजा कन। अरे उन्हनि के गोह भी मारे वई। उते पुजंदा जन्नत में मलाइक छा चवनन, सलाम हुजे तहां के। कुरान तो चे वसी कल्लज़ी नत्तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा। आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ सां। जंहिंजो नबी सां इश्क़ आ उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़नि त इंशाअल्लाह दुरूद जे बरकत जे करे कारा दुआ थींदी जो निंड में मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार थी वेंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व सहाबिही व आलि बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो, चक जी जमात पाड़े ओड़े वारो कलमे वारो सूरत आल इमरान मां 3 पारे मां आयतूं उहे तिलावत कयूं तम जन आयतुन जे अंदर नबियन जे सरदार खां रब्बुल आलमीन ऐलान तो कराए, रहमतुल आलमीन खां ऐलान तो कराए, हसीनन जे सरदार खां ऐलान तो कराए, यतीमन जे यार खां ऐलान तो कराए। ऐ मुंहिंजा सोना नबी खातमुन नबीन खां ऐलान तो कराए। सोना चवेन जंहिंखे मां अल्लाह सां दोस्ती रखणी आ, मां रब सां उन्हनि खे खपे त तो मोहम्मद जी ताबेदारी कन। मां रब पंहिंजो दोस्त बणाईंदो मां। सुभान अल्लाह। डरी आ भत जा त दर ई खुलिया पिया आहिनि होॾो हलो हलां लॻी पई आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। उन्हीं नबीअ जी ताबेदारी ओ जेके उठ सुञातो, हरणीअ सुञातो, गोह सुञातो, अबू जहल हथ में पथरियूं खणी आयो उन्हनि भी सुञातो आ। नबी था फरमाइन गोह के सुञाणे थी आऊं केरु आं जे तूं अल्लाह जो रसूल आहीं। गोह ॾे ख़बर इबादत कंहिंजी करनी आहे, चई इबादत मां रब जी करनी आहियां। चक वारो मुशरिकन खे गोह भी मारे वई,
जेके गैरन जी पूजा कन कब्रन जी पूजा कन वनन जी पूजा कन सिज जी पूजा कन दरिया जी पूजा कन हथरादू पुतन जी पूजा कन अरे उन्हनि के गोह भी मारे वही गोह थी चए इबादत मां अल्लाह जी कंदी आहे चो सुभान अल्लाह 5 मिनट आलम बारिया उस्तादुल उलमा हजरत मौलाना अमानुल्लाह साहब दामत बरकातुम इल्मी बयान कंदो नेण छड़ी पवंदई हेडो मौलाना महमूदुल हसन साहब जोगी साहब जे उमिर नवाब शाह में पढ़ायो वो भी बयान कंदा इंशाअल्लाह अवा असांजे कल बनतऊ कुरान जे करे चौ कट लई कटु लाहिण ओहे कुरान आयो थी जेके हिन खां परे उहे ऋण में रुलियल थी जन मजलसन में कुरान आ जो ते रहमत जो मींहुं थो केतिरनि खां रब कुरान खसे छॾियो आहे मुशरिकनि खां खसियल आहे कुरान मिलियो आहे समूरा चओ सच्चा जेके नबीअ जा आशिक़ आहिनि उहे मुवहिद बि आहिनि त मोमिन मिलियो ही कुरान मुवैदन मोमिनन कलमे वारन गया मुशरिकन को कसजी वा वारे वा मोमिनो वा जो तवा जो बख्त वा जो वंदो भी कुरान मोमिनन गया मुशरिक के ना मोमिन के क़यामत वारे दी इहो कुरान हिया कुरान मजीद जे करे हेडे कंदी जाए मलाइका मोमिनन के हिन कुरान जे करे नबी जे गुलामी जे करे तौहीद जे करे मोहम्मद मुस्तफा जे ताबेदारी जे करे अमलन सालिम जे करे मलाइका जन्नत जे दर ते मोमिनन के वठी उते पुजंदा जन्नत में मलाइक छा चवनन सलाम जे तहां के कुरान तो चे वसी कल्लजी नतकऊ रब्बहुम इलल जन्नत जुमरा हत्ता इज़ा जाऊआ वफुतियत अबवाबुहा वकाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैक थक लो सुभान अल्लाह तो करना खोलिया वेंदा दरवाजा बाहि लगे तव्हांजे मोबाइल के वठ वठा खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा वजीर अल्लाह अमीर अल्लाह नवाब अल्लाह जैन वलम यख्श इल्लल्लाह उनजे ला दरवाजा जन्नत जा खोलिया वेंदा जेके रब खां ॾिना मलाइक वठी जन्नत जे दर ते पुॼाईंदन चवंदन सलाम हुजे तव्हांखे हलो जन्नत तव्हांजे इंतज़ार में आ तिबतुम फदखुलूहा खालिदीन हमेशा जन्नत में रहंदा मजा पिया माणींदा चकवारो हे कुरान मुझे हथन में आ मलाइकत जन्नतन के सलाम कंदा पर रब भी सलाम कंदो जन्नत जे पैदा क्यों थी वो सलाम करई बियो छा खपई सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम सूरत यासीन एक दफो पढ़ो दान कुरान जे खत्मन जो सवाब मिली वेंदी अर्ज पे कम जेका मां आयत पढ़ी इन कुरान में सोने नबी को रब तो ऐलान कराए चवेन ओ मुझा सोना मोहम्मद जे मां रब सा दोस्ती रखण था चाहिन तो मोहम्मद जी ताबेदारी कन हाने कंडे मारे आखिरी लफ्ज थी जो रब दोस्त बनबो उनके केड़ी ताकत बाए के जो सारे का ताकत बाए के कोने
हजरत खलील जेला निमरूद बाह बारी और हजरत खलील सा रब पान दोस्ती रखी वो ताकत केड़ी बाह के जो बरे बरों बाह जा बल्लाहा अंदर जो बाग बनाए शुक्ला काठू सायूं थी वई गुलन वारन वनन गुल कया मेवन वारन वनन मेवा कया निमरूद चयो खलील सड़ियो अर्श वारो तो चे ओ पाए हया कजाए मुझे खलील जे वार के लोडो न दी जाए हे वो नबिया जैसा दोस्ती भी मां पान रखिया वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला लाडन जो सुभान अल्लाह अल्लाह करे निंद में महबूब मोहम्मद जो दीदार थी वने बरों भाई अंदर बाग हजरत खलील दे मलाइका आया दे खबर या बाय विसामी वेंदी हुक्म कर मामी हवासायण वारो मलाइक मां हवा भुलायण वारो मलाइक मां जिब्रील सबनी जो सरदार हुक्म कर या बाय विसामी वेंदी जणो हुई न ॿियो त खबर पान आया हो कि न रब मको तव पान आया हूं के हला वञू नाए माके अवांजे मदद जी जरूरत माके यकीन आ त मुझे मथों रब जी नजर नबी जी ताबेदारी क्यों साईं के वठी जो ना वुजू हेडा वठी जो ना वजू ते हेडा सवलो दादा चो सुभान अल्लाह हे बारे आलिमन 2 मिनट भी वडान मां खत्म कंदो सुभान अल्लाह चो दादा असा जो पाड़ो आ घर आ हजरत मौलाना उस्ताद हिजबुल्लाह साहब रहमतुल्लाह अलैह अज हो दुनिया जो जान छड़े वियो अल्लाह जे हिकु हिकु अखर करे कुरान जो असा के पढ़ायो असा केडी भी खिदमत क्यों उस्तादन जा थोड़ा अबे मांजा थोड़ा जो नथा लाए दादा जो सुभान अल्लाह झटा सा पंजे बारन सा ता हिसाब नंढड़न बारन सा मथो हंदाऊं तो बेजार थी वेनाऊं ये लख शाबाज़ा उस्तादन के जेके हिकु हिकु अखर जो रहमत वारे कुरान जो पढ़ाए दादा जो सुभान अल्लाह ताबेदारी क्यों मोहम्मद मुस्तफा जी हिकु तो जे दोस्त बनाइनो मां खलील दोस्ती रखी बाह मां बाग बनाई उथी निमरूद जी न्याणी हेरे करले महला तमो लियो पातई दाबो हक ते आ निमरूद जन इब्राहिम नबी हक ते आ हेडी बाया खलील सड़ियो नो नजर जो कई तो बारों बाह जाबल अंदर बाग उते जो ते कलमों दी पड़े ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह कलमों पढ़े निमरूद के खबर पई ठका न्याणी के जमात कराई अखन मां लुड़क गिरी पियस चवेस तो हे शादी करें वो बेफरके जो मानू आ बे मजहब जो उन ते थी कलमा पढ़े हो बाह में सड़ियो धीअ थी चए अब्बा तू दखन जो अंधो आए माखे रब अखियूं हक वारियूं ॾिनियूं आहिनि तोखूं अखियूं खसियूं अथई हक वारियूं जंहिंजे लाइ तो चई बाह जा बल बाराया तम अंदर बाग लगी आन वेठो तो जवान बागन में खिले इहो दी रब ओ चक वारा जंजो रब तंजो सब कुरान भी चए तो इन्नल लज़ीन कालू रब्बुनल्लाह सुम्मस्तकामू जै शख्स चयो अल्लाह मुंहिंजो आ जेको जहानन जो पालनारा इन गाल ते पक्को थी बीठो माते यकीन कई हाने तो चए मौत पोड़ींदो मांस अग में नूरी मलाइक मोकले
जन्नत जी बिशारत देवारी नो मौत पो अवल बिशारत जो मुवाहिद खे थी मिले मुशरिक त इए कुतबो जी उठ पतण ते मुशरिक कबर में पुजंदो हिक डंडे सां मलाइक जो डंडो हणंदस तो पासरियूं भजी पेंदस मोमिन के मलाइक चवंदा कुरान जे करे तौहीद जे करे नबी से जे गुलामी जे करे इए निंड कर जे पेरी रात घोट कुंवार सां आरामी हूंदो दुआ है अल्लाह ताला असां जे लफ्ज़न के कबूल करे आमीन चओ ॾाढा यकीन कइंदे रब मौत पो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका सुभान अल्लाह डरिया बाल जी मैच हलदी आ वो टीवी ते रड़ियूं किए कनो है अल्लाह चाह में दर्जन मक्खिन जो मरी वेंदो तभी दी दौते फलाने साईं वाह जे बाल के कुट को दिनो आ जरिया निंड फिटाए तो कुरान जे करे मन इन निंड फिटाइण जे करे अल्लाह तो को राजी थी पवई अजो की रात में बरती पवई सुभान अल्लाह नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम सन्नी साउंड पनवादिल अब्दुल हादी एंड फरमान अली रियाद ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह तखाफू वला तहज़नु व अबशिरू बिल जन्नह दिए कहवे मलाइक दा चौन न कबर जो भाव कर न हशर जो भाव कर रब तो सा वायदो तो करे जन्नत जो असां तो के नूरी फरिश्ता बिशारत ॾियण आया हूं जन्नत मुशरिक के चई जन्नत तो ते आराम आ मोमिन के चई घबरा न जन्नत सिंगारे छड़ी दमाए छड़ो अख बूटे माडे आ त कबर कुशादी करे छड़िया ताबेदारी नबी जी क्यों रब तो जे मां एक तो दोस्त बनाइनो मां हे कंदे माडे ऐ बे नंबर में जई वयगफिर लकुम जुनूबकुम फरमाई कुरान में बे नंबर में जई गुनाह माफ कंदो मां बशयूं असां के खपन क्यों हिको माफी बियो जन्नत सुभान अल्लाह सहाबा जे लाए हिन कुरान में बिशारत ॾिनई वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवू नसरू उलाइका हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुम व रिज़्क़ुन करीम सुभान अल्लाह वे शख्स जन ईमान आंदो हिजरत कई ऐं जिहाद कयूं मां अल्लाह जे राह में जन जाए दिनी ऐं मदद कई ओ सुना नबी ये पक्का सच्चा मोमिन थी पक्का सच्चा इन्हनि खे मां दिठो आजमाए दिठो तम ये पक्का भी थी सच्चा भी थी इन्हनि जे लाइ मां वटि बे नामन हिकु माफी बियो जन्नत सुभान अल्लाह त चौड़ा ॾिया उन्हीं नबी जी गुलामी क्यों जंहिंजे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में राजी थियण जो बयान कुरान में वल सऊफ यूतीक रब्बुक फतरज़ा हेॾे कंदे असांजे नबीअ खे रब थो चए मां तोखे एतिरो अता कंदुमि जो तूं राज़ी थी वेंदे आदम खां वठी ईसा नबी ताईं सभु नबी था चवनि तूं
राज़ी थी सहाबी था चवन तू राज़ी थी अहल बैत था चवन तू राज़ी थी आलम था चवन रब तू राज़ी थी अमड़ियूं न्याणियूं भेनरियूं तू चवन तू राज़ी थी कुरारा था चवन तू राज़ी थी नौजवान था चवन रब तू राज़ी थी वापारी था चवन रब तू राज़ी थी सजो जहान तो चए रब तू राज़ी थी अल्लाह हिन कुरान में तो चए ओ सोना मां रब तो चवा मां अल्लाह तो मोहम्मद के राज़ी सुभान अल्लाह अल्लाह ताला मुझे लफ्ज़न के कबूल करे जो अल्लाह ताला हाज़िरी मंजूर करे मौलाना हज़रत मौलाना अमानुल्लाह साहब दामत बरकातुम इंशाअल्लाह इल्मी बयान करना मौलाना महमूदुल हसन साहब भी मिठो कुरान बुधाइंदो जो तांजा नेण ही ठरी पेंदा ऐ अल्लाह असां जे अचण खे कबूल कर ऐ अल्लाह असां जे उस्ताद मौलाना हिज़्बुल्लाह साहब रहमतुल्लाह अलैह उन जी कब्र खे बिश्त जो बाग बनाए जाए वा आखिर दावाना